पर असां वटि मंशियात फरोश आहे हिकिड़ो इरफान नाले, जेको इंतिहाई गलीज़ इंसान आहे। ज़ात जो ब्रह्माणी आहे, ॿियो ख़ातिम ख़ासकेली आहे, हुन सां गॾु नईम ख़ासकेली। हुनजे दुकान ते वेही आइस सप्लाई कंदो आहे, जंहिं ते अॻु में बि असांजो फ़ैसिलो थियल आहे वॾेरे ॻोठ जे चङे इहे ॻोठ सुचारे जा आहिनि। हिकिड़ो हाणे जामशरे मां भॼी आयो आहे, उते केस थी वियसि मंशियात जा, वरी हाणे हिते हलाए थो पियो। उहो इरफान ब्रह्माणी आहे, ख़ातिम ख़ासकेली जे दुकान ते वेही आइस खपाईंदो आहे। ऐं ख़ातिम ख़ासकेली हुनजो भाङे भाई वाला अधा हुनजो हिन में नशे में। ऐं कुझु टाइम अॻु में मेहण मां 48 किलो ख़ालिस चर्च सां 2 औरतूं हुयूं हिन इरफान सां गॾु, जेके जेकमबाद पुलिस मेहण खां हिनखे गिरफ़्तार करे वई ऐं उते वञी चालान कयो। हाणे हे छोकिरा आहिनि असांजे पाड़े में, हे आइसो खपाए, नंढड़ा नंढड़ा ॿार आइस में मुब्तला थिया आहिनि। हिननि थोरो हुनखे रोकियो त तूं इहो छो थो ज़ुल्म करी, सरियां वेही आइसो खपाए। उन तां उहे मंशियात फरोश ऐं मंशियात फरोश जा जेके साथी हुआ, उन्हनि अची हिननि छोकिरनि खे धक कया आहिनि। असां साइड ते हुयासीं, जंहिंजे करे हे ॿई ॾिसो था मरणी हालत में आहिनि। हिकिड़ो आहे हादी बख्श, ॿियो आहे इलाही। असांजो मुतालबो एसएसपी दादूस खां आहे त खुदारा असांजे बचनि ते, असांजे नस्लनि ते रहम कयो। हे इरफान जेको आहे वॾो आइस जो डीलर आहे, किलनि जा किला ककड़ में ज़मीर जो जेके सप्लाई कंदो आहे। बुघिया हिन खां सितारा खणण अचनि, ट्रगियन वारा हिन खां खणण अचनि। मूं पंहिंजे अखियुनि सां अलाह जी ज़ात थी ॾिसे त किलनि जा किला आइस जा हिनखे खणी ॾींदे ॾिठो आहे। असांजे पाड़े में असांजे घर जे अॻियां हुनजो घर आहे, दर जे अॻियां दर आहे। इन करे असां ॾिसूं था, हुनखे रोकियूं था। उहो असांजो जानी दुश्मन थी वियो आहे। हाणे अॼु इहो छोकिरनि खे सम्झो मारे चुको आहे। एनसी कढाइण जे लाइ ऐं राति वियोसि प्यारो एसआई वटि ऐं एसएचओ रुकण वटि। उहे वेठा, एसएचओ साहिबु एनसी कटण खां जवाबु ॾेई छॾियो, छो जो हुननि जा लिंक्स हूंदा या छा मां सम्झां थो कुझु सपोर्ट हूंदी, जंहिंजे करे अॼु मजबूरन मूं सुबुह जो हेल्पलाइन एसएसपी साहिब जे नंबर ते कॉल कई, जंहिंखां पोइ पुलिस मोबाइल उते आई आहे। अॻु में एएसआई मूंखे जवाबु ॾेई छॾियो त असां कोन था अची सघूं, असां ड्यूटी में आहियूं। एसएचओ साहिबु अहिड़े तरीक़े सां ॻाल्हायो जो ॼण त माना असां गुनाह एॾो ई असां हुजो। का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे अञा। असां मुतालबो इहो कंदासीं एसएचओ साहिब खां त सुभाणे कुझु बि हिननि खे थिए थो त उन जा जेतिरे क़दुरु हू मंशियात फरोश वारी आहिनि, भाङे वारी आहिनि, ओतिरे क़दुरु पुलिस वारा बि भाङे भाई वाला आहिनि। छो जो पुलिस वटि मां राति वियो हुयुसि, पुलिस खे असां अॻु में कंप्लेन करे चुका आहियूं। मां एसएचओ साहिब जे सेल नंबर ते कंप्लेनूं कयूं, एसएचओ साहिब जे ग्रुप में कंप्लेनूं कयूं, तंहिं बावजूद को एक्शन कोन थो थिए। हिकु अधु पुलिस वारो आयो, उन ई मंशियात फरोश जे दुकान ते अची जांच कयईं, जेको मंशियात खपाईंदो। हाणे खपाइण वारो कोन चवंदो, पुलिस जी सरपरस्ती में सिधो खणी चऊं असां, ईअं थिए पियो।